अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु बहितरीन अपडेट आंदी आहे। मूं तव्हांजे लाइ तकरार ड्रामे जे बारे में ख़ासि करे अॼु इन ते रिव्यू ऐं रिएक्शन ॾींदासीं। हीउ जेको तकरार ड्रामो हली रहियो आहे ऐं जेको क़िस्तूं हाणे नए हफ़्ते में ईंदियूं उन्हनि में कुझु चेंजिंग थियण वारी आहे, इहा बि तव्हांखे वाज़े करे ॿुधाईंदासीं। ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं छा वाक़ई हाणे वरी ॿिया अदाकार बि अचण वारा आहिनि, छा रबनि जी बि एंट्री थियण वारी आहे तकरार ड्रामे में, या वरी इन ड्रामे में जेका अदाकार आहिनि इन्हनि खे कंहिं न कंहिं अदाकार खे घटाईंदा, छा भावल खे घटाईंदा या वरी कंहिं ॿिए खे। दोस्तों, मुंहिंजे ख़्याल में इन वीडियो खे तव्हां आख़िर ताईं ॾिसो, न त तव्हांखे हीअ जेको अपडेट सम्झ में न ईंदी। जे अधु में तव्हां इन वीडियो खे स्किप करे छॾींदव त वीडियो तव्हांखे सम्झ में न ईंदी। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। इन खां पहिरियों हिकु नंढिड़ो अर्ज़ु आहे त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब करे छॾींदा। ही अव्हांजो ई चैनल आहे। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नए हफ़्ते में थी सघे थो हिकु ॿ अदाकार नवां लाठड़िया, वॾा अदाकार न, या हल्का फुल्का पप्पू जहिड़ा मता अचनि इन ड्रामे में एंट्री हणनि। बाक़ी जेका वॾा अदाकार आहिनि जीअं आज़म मेंगल थियो, उमीद अली कलवण, साईं निसार शाह, अब्बास गोलो डाणो, मतिलबु अज़ीज़ कंबराणी, इन्हनि जी हाल फ़िलहाल तकरार ड्रामे में एंट्री न आहे। बाक़ी ॿियनि ड्रामनि में उहे आहिनि। अज़ीज़ कंबराणी जो पंहिंजो ड्रामो अचण वारो आहे मोहब्बतनि जो माॻ, उहो 1 जनवरी खां उन जा हलण जा इम्कान आहिनि। अहिड़े हिसाब सां जेको रबन आहे आज़म मेंगल, उन जो पंहिंजो ड्रामो अचण वारो आहे KTN ते अनक़रीब रिलीज़ थींदो। हवेली नाले सां ड्रामो अथव, असद कुरैशी सां गॾु आहे। उहो बि हिकु बहितरीनु ड्रामो आहे, को घटि ड्रामो न आहे। उन जो बि अनक़रीब प्रोमो अचण वारो आहे, फुल प्रोमो। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, ख़ुदा हाफ़िज़।